पूरे मुल्क में महांगाई अवाम जूं मतियूं मुझाए छॾियूं आहिनि। भिरिया रोड में सियासी समाजी अॻुवाणनि समेत नून लीग JUI जा कारकुन वफ़ाक़ जी हुकूमत ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। PDM जे सॾ ते कयल एहतजाज में अॻुवाणनि आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त नायल हुकूमत की यह पोजीशन आज का चौंदो तो $1 अगर $1 भी बढ़ेगा तो हुक्मरान चोर है, $1 डीजल पे भी बढ़ेगा तो हुक्मरान चोर है। अज वही गालियों साबित थियन पे थियूं। 2013 जी हुकूमत में पाकिस्तान मुस्लिम लीग नून की हुकूमत आई तो $100 $108 हो ऐं सीधा टली चवे पियो तो मां अगर ही हुकूमत $100 ते करे ॾेखारे तो मां इस्तीफ़ा ॾेई छॾंदुसि, पर हुन इस्तीफ़ा त कोन ॾिनी। अॼु $175 थी वियो आहे ऐं महांगाई ॾिसो किथे वञी पहुती आहे। असांजे दौर में $55 किलो खंड हुई जेकी अॼु $110 किलो आहे। अटो असां वटि जेको $35 किलो जेको अॼु $80 किलो थी वियो आहे। ऐं असांजे दौर में डीज़ल पेट्रोल जी क़ीमत $65 लीटर हुई जेकी अॼु $140 थी वई आहे। इहा सरासर ज्याती आहे। ऐं फर्टिलाइज़र जेके असांजे ज़रई मुल्क आहे असांजो, फर्टिलाइज़र जी इहा हालत आहे त यूरिया जेकी $1200 जी हुई अॼु असांखे 2100 में मिले पई थी। मुल्क में 3 सालनि खां वठी इमरान नियाज़ी जी गवर्नमेंट अचण खां बाद में असांजी मुल्क जी मईशत इंतिहाई तबाही जे तरफ़ राग़िब आहे। ऐं ताज़ो हिन वक़्तु जेका मुल्क में महांगाई आहे इहा हिकु आम महांगाई न आहे बल्कि हिकिड़ी खूनी महांगाई आहे। जंहिं महांगाई जे अंदरि तव्हां ॾिसो पिया त हिन वक़्तु ग़रीब माण्हू जेको आहे सो 2 वेलनि जी मानी बि नथो खाई सघे पियो। ऐं काफ़ी तव्हां मुल्क जे अंदरि ॾिसंदो त ग़रीब माण्हू हिन वक़्तु ख़ुदकशियुनि ते मजबूर थी विया आहिनि। ताज़ो तव्हां पंहिंजे ज़िले में ॾिसंदो त अॼु पड़ीदनि जे अंदरि अहिड़े क़िस्म जो मामिलो थियो आहे जेका हिकु औरत ऐं नंढड़े ॿार जेको पाण खे मारण जी कोशिशि कई आहे उहे मरी चुका आहिनि ईअं सम्झो। लिहाज़ा हिन वक़्त में जेका मुल्क जे अंदरि महांगाई आहे इन महांगाई जे ख़िलाफ़ PDM जे तरफ़ खां असां हिन शहर भिरिया रोड जे अंदरि एहतिजाजी मुज़ाहिरे जे अंदरि शरीक आहियूं ऐं असां हुकूमत खां मुतालबो था कयूं पिया ऐं असां आर्मी चीफ खां बि मुतालबो था कयूं पिया त ख़ुदारा हिन ज़ालिम हुकूमत मां असां आवाम जेका निजात चाहियूं था पिया। तेल चढ़ियो आहे, महांगाई थी वई आहे, सब्ज़ी माना भाॼियूं जेके आहिनि तमामु हाई रेट थिया आहिनि, ग़रीबनि जो जीवन जजाल थियो आहे। जन ॻाल्हि इहा त हिन 3 सालनि जे अंदरि जेका हुकूमत आहे जेको आवाम बि ॾिठो त इहा साबित इहो थिए थो त नाहिल हुकूमत आहे ऐं जेको आहे त पंहिंजूं असेंबलियूं पाण टोड़े छॾनि त इहो सभु खां बहितर ॻाल्हि हूंदो। आवाम जे मथां जेको आहे हिन जो जेको महांगाई जो जेको बुरहान आहे ॾींहं ॿ ॾींहं जेको आहे त उहो पुठिते पियो थो वञे। अॼु जी तारीख़ जे अंदरि जेको आहे त डॉलर जी रेट जेको आहे $174 ऐं 46 पैसा अॼु थी चुको आहे। ऐं पाड़ेसरी मुल्क खां असांखे सबक़ु हासिलु करणु खपे त हुननि जो डॉलर जो रेट अॼु जेको आहे $74 आहे। आज़म महंगाई बेरोज़गारी का सवा कुछ भी न ॾिनो आहे। हिन खे हींअर वञणु खपे। असांखे उहो ई पुराणो पाकिस्तान खपे जेको पुराणो हुयो। नए पाकिस्तान जे चक्कर में 22 करोड़ आवाम हिन टाइम बुख ऐं बेरोज़गारी खां तंग अची वई आहे। ऐं नवाज़ शरीफ़ खे अचणु खपे जेको मुल्क जो सरबराह हो, सही तरीक़े सां मुल्क खे हलाए रहियो हो। जी तव्हां सभिनि खे मालूम आहे त हिन 3 सालनि खां जीअं इमरान नियाज़ी असांजे हिन मुल्क पाकिस्तान वज़ीर आज़म थियो आहे उन ॾींहं खां वठी ग़रीब अवाम जो जीअण हराम करे छॾियो आहे। हर माण्हू परेशान आहे, नंढो वॾो सरमाएदार ग़रीब तबिको सभु परेशान आहे। इन तमामु महांगाई जे दौर में हर हिकु माण्हू मानी लाइ परेशान आहे। असांजो मुतालबो इहो आहे त हिन PDM जे प्लेटफार्म तां असां जमीयत उलमा इस्लाम जा ही कारकुन जोधा जवान जीअं पहिरें बि मार्च इस्लामाबाद लाइ कयोसीं। इंशाअल्लाह जेकॾहिं अञा बि ग़रीब लाइ सस्ताई न कई वई त इंशाअल्लाह अज़ीम वरी बि इस्लामाबाद ॾांहुं मार्च करे हिन हुकूमत खे ख़तमु करण जी कोशिशि कंदासीं। नाज़रीन, एहतिजाज में अॻुवाणियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं जिन जो चवणु हुयो त PTI जी हुकूमती पॉलिसी फेल थी चुकी आहे। ग़रीब मिसकिन अवाम जे मथां महांगाई जो बम किराए 2 वेलनि जी मानी बि घसी वई आहे। हिननि मुतालबो कंदे चयो त PTI जी हुकूमत खे ख़तमु करे अवाम खे महांगाई जे अज़ाब खां बचायो वञे त जीअं मुल्क ख़ुशहाल थी सघे। कैमरामैन गफ़ार चना सां गॾु अब्दुल मजीद कीरियो, आवाज़ TV भिरिया रोड।